कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो। हलो हलो गड़ी खुदाबख्श भुट्टो हलो। ज़िले शिकारपुर जे हर आमो ख़ास माण्हूअ खे अपील था करियूं त 27 डिसंबर ते शहीदनि जे शहर गड़ी खुदाबख्श भुट्टो हली 14 वर्षीय जे मौक़े ते शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे ख़िराज अक़ीदत पेश कंदा पारां सरदारज़ादा ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो, जनरल सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला शिकारपुर।